पनीर खाइण में कोड़ी पर सिहत जे हाकारी असरनि वारी जड़ी बूटी आहे जंहिंजे इस्तेमाल जा अणगिणिया फ़ाइदा आहिनि। हुन में मौजूद ताक़तवर कुदरती एंटीऑक्सीडेंट्स उनखे केतिरियुनि ई बीमारियुनि जी दवा बणाइनि था। पनीर जो लगातार बुनियादनि ते इस्तेमाल वॾनि मसइलनि मां जिंद छॾाइण जो सबबु बणिबो आहे। अनेक फ़ाइदनि जे करे सिहत जा क़दीमी माहिर पनीर खे तुख में हयात जो नालो बि ॾींदा आहिनि। इन जड़ी बूटीअ सां शुगर, वज़न में घटिताई, रंग साफ़ करण, पेट जा मसइला, जिस्म ऐं जोड़नि जो सूर वग़ैरह हल करे सघजनि था। पनीर जो इस्तेमाल इंसुलिन जे कुदरती मिक़दार खे बरक़रार रखण में किरदारु अदा कंदो आहे। मादे खे ताक़त ॾींदो आहे, बदहज़मी, तेज़ाबियत ऐं पेट जे सूर जा मसइला ख़तमु कंदो आहे। चमड़ी जी एलर्जी ऐं ॿियनि मसइलनि, चहिरे जे मोहीड़नि, दागनि ऐं रत जी ख़राबीअ लाइ पनीर जो इस्तेमाल इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थिए थो। इहो हेपाटाइटिस जे सभिनी क़िस्मनि खां तहफ़ुज़ ॾियण लाइ इलाज जो कमु कंदो आहे ऐं वधियल ब्लड प्रेशर ऐं वज़न खे घटाए थो। साइंसदाननि जो चवणु आहे त इन जड़ी बूटीअ खे पीहे कैप्सूल जी सूरत में इस्तेमाल करण सां उन जा बहितरीन फ़ाइदा माणे सघजनि था। पनीर इस्तेमाल करण जे लाइ उन जा 12 दाणा हिक गिलास पाणीअ में पिसाए रखो ऐं उन खे ढके रखी छॾियो। सुबुह जो नेराने उहो पाणी छाणे पीअण सां उन जा सिहत ते फौरी तौर असर ज़ाहिर थियनि था। अनेक फ़ाइदनि समेत कुझु माण्हुनि खे पनीर जो पाणी पीअण सां नुक़सान बि थींदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त टीबीअ जा मरीज़, नमोनिया ऐं बुखार जा मरीज़, नज़ले, ज़ुकाम ऐं खंघि जा मरीज़ ऐं जिन माण्हुनि खे सीने में इंफेक्शन हुजे उन्हनि खे पनीर जे इस्तेमाल खां पासो करणु घुर्जे।